चाणका मेडिकल कॉलेज जी शागिर्द डॉक्टर निमरता डॉक्टर नौशीन के जिस्मई कपड़न ता मिलियल जुज़ा एक ही शख्स जा होने जा इंकशाफ जाम शोरे जी फॉरेंसिक लैब डॉक्टर नौशीन की डीएनए रिपोर्ट जारी कई छड़ी बिनी शागिर्दन से लजालुट की तस्दीक रिपोर्ट में चयो है डॉक्टर निमरता डॉक्टर नौशीन से लजालुट कई वही बिनी के जिस्मई कपड़न मां मिलियल जुज़ा एक ही मर्द जा हॉस्टल के समूरे अमले ईंदड़ विंदड़ माण्हुनि की डीएनए करे रिपोर्ट मोकली वने। सिंध असेंबली में हुकूमत मुखालिफ दुर्नियान से ज्यादती वारन वाकन ते आमू सामू मुखालिफ दुर्जे अखबार हरीफ आदिल शेख की सिंध सरकार ते छिटी तंगीद ठारा पेश करण जो ऐलान सनस चवण है सिंध के तालीमी इदारन में शागिर्दियाणियों गैर महफूज आहिनि। सेहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचू जो चवण है तो एक वाक़े की अदालती जांच मुकम्मल थी चुकी है। शुरुआती जांच में वाक़ियो कत्ल न पर आपघात साबित हुआ है। क्रॉस मैचिंग क्लियर थी तो तफसील सामू आंदा विंदा वाक़े बाबत असेंबली के फ्लोर ते ॻाल्हाइण मुनासिब न है। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह डॉक्टर निमरता डॉक्टर नौशीन की डीएनए रिपोर्ट बाबत नोटिस वतो रिपोर्ट तलब सईद गनी जो चवण है डॉक्टर निमरता नौशीन केस में मुलविस किरदारन के बख्श न कयो वेंदो। वालदेन की खबर होने घुर्जे तो संदन न्याणियों तालीमी इदारन में महफूज आहिनि। सिंध सरकार तरफा नाज़िम जोखियो कत्ल केस में मुदाखलत करण जूं ॻाल्हियूं गलत आहिनि। केस जो फैसलो अदालत कंदी। नए मकानी निज़ाम जो जायज़ो वरितो पियो वञे। पाक सरजमीन पार्टी जमायत इस्लामी सां मामला तय थी विया आहिनि। डॉक्टर नौशीन डॉक्टर निमरता की डीएनए रिपोर्ट ते चाणका लियाकत मेडिकल कॉलेज यूनिवर्सिटी इंतजामिया आमू सामू शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी इंतजामिया डॉक्टर नौशीन की डीएनए रिपोर्ट के इदारे की साख के नुकसान पहुंचाइण अदालती जांच ते असरअंदाज थियण की कोशिश करार ॾेई छॾियो। डॉक्टर नौशीन वारे केस में लम्स इंतजामिया के शामिल करण जो मुतालबो वीसी डॉक्टर अनीला ताउर रहमान की सदारत हेठ आला सतही इजलास रिपोर्ट जारी थियण बाद पैदा थियल सूरतहाल ते गौर इजलास में चयो तो लम्स तरफा पधरी कयल रिपोर्ट इदारे की साख के नुकसान पहुंचाइण की कोशिश आहे। अदालती हुक्म खां सवाइ डॉक्टर निमरता के जुज़न सां हथ चुरान करण गैर कानूनी अमल आहे। डॉक्टर परवीन निंद नए कोटफा के खिलाफ सिंध सरापा एहतजाज नवाब शाह में JWC जो एहतजाजी मुजाहिरो शागिर्दानी डॉक्टर परवीन निंद की भी शिरकत शदालकोट कश्मोर वारा कुनरी बेन शहरन में एहतजाजी मुजाहिरा। परवीन निंद जो चवण है तो बासर केस तां हथ खणाइण लाइ विच शहर में गोली हणी ॿारनि जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उहो इंसाफ़ लाइ जिदोजहद जारी रखंदी। तालीमी इदारन में हर साल शागिर्द यूनियन जूं चूंडूं थींदियूं। तालीमी इदारन जे सेनेट सिंडिकेट में यूनियन में जी नुमाइंदगी हूंदी। इदारन में हिरासमेंट जे खात्मे वारी कमेटी भी यूनियन के नुमाइंदगी ॾिनी वेंदी। तालीमी इदारन में हथियार रखण ऐं खणी हलण ते पाबंदी। असेंबली में शागिर्द यूनियन बहाल करण बाबत बिल इतफाक राय सां मंजूर। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवण है तो हू तालीमी इदारन में जमहूरी रवायतुनि खे बहाल करण की कोशिश करे रहिया आहिनि। पीपी मार्शलाउनि जे नाकारी असरनि खे ख़त्म कयो आहे ऐं मुस्तक़बिल में भी कंदी। पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जो सरबराही इजलास मौलाना फजल रहमान की सदारत हेठ इजलास में मुखालिफ धुर्जे अखबार शहबाज शरीफ मरियम नवाज ऐं ॿियनि अखबारनि जी शिरकत हुकूमत ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश करण ते गौर वीचार 23 मार्च ते रिथियल लॉन्ग मार्च की हिकमत अमलीअ ते भी ॻाल्हियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है तो हालतुनि की बेहतरी जमहूरी मजबूती लाइ इमरान खान के हटाइणो पवंदो। तब्दीली सरकार मुल्क के तबाह करे छॾियो आहे। आबादगारन समेत समूरन तबकन जो मुआशी कत्ल कयो पियो वञे। 27 फरवरी जे अवामी मार्च जूं तैयारियूं आख़िरी मरहलन में आहिनि। पंजाब हुकूमत के मेडिकल बोर्ड अगूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ की सेहत बाबत रिपोर्ट रद्द करे छॾी। मेडिकल बोर्ड जो चवण है तो नवाज शरीफ की सेहत बाबत रुगो लिखत मोकली वई कंहिं मेडिकल इदारे ऐं लेबोरेटरी जूं रिपोर्टूं गॾु न लॻाई वियूं आहिनि। सिंध पुलिस समेत आला सतही मुक़ररियूं ऐं बदलियूं गुलाम नबी मेमण AIG कराची मुक़रर इमरान याकूब मिनास AIG CTD थी वियो। जावेद आलम ओडो AIG स्पेशल ब्रांच मुक़रर।
इस्लामाबाद हाई कोर्ट में तहरीक इंसाफ अखबारन के वडो रिलीफ मिली वियो। पीटीआई अखबार उमर अमीन गंडापुर सूबाई वजीर शाह मोहम्मद जी नाअहली कालदम करार। बका खेल में पीटीआई उम्मीदवार मामू अब्दुल रशीद जी नाअहली बरकरार। जोही पुलिस सतह मुबैना मुकाबले में मार्जिवल नौजवान जे वारसन जो मेहड़ में एहतजाजी मुजाहिरो, लाश रखी धरणो, ट्रैफिक मुअतल। गोठाणा जो चवण आहे त पुलिस वहीद मैसर के बेगुनाह कूड़े मुकाबले में कतल कयो आहे। नवाबशाह में कतल थियल नींगर जे कातरनि जी गिरफ्तारी लाइ वारसन जो एहतजाजी मुज़ाहिरो, लाश नवाबशाह रोड ते रखी धरणो, ट्रैफिक मुअतल। वारसन जो चवण आहे त संदन 7 बरहंडी मासूम नींगर के बेदर्दीअ सां कतल कयो वियो। पुलिस केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। डेरा लहियार में मुड़स कान्हेल सामिट पंहिंजी घरवारी भाइटे खे कतल करे छॾियो। वाक़े सबब इलाइक़े में ॾका। तलार में पुलिस तथा मार्जीवेल पोरहे जे कातरनि जी गिरफ्तारी लाइ शटर बंद हड़ताल। ऑल पार्टीज़ जे सिर ते शटर बंद हड़ताल दौरान कारोबारी मुकमल तौर ते बंद कयो वियो। अखबार जो चवण आहे त 15 ॾींहं गुज़रण बावजूद नौजवान वसीम टालपुर जा कातिल गिरफ्तार न थी सघिया आहिनि। पुलिस वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ्तार न करे रही आहे। सिजावल जुणेजे में मुबैना मुकाबले दौरान जख्मी थियल गोठाणो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत। वारसन जो एहतजाजी मुज़ाहिरो, लाश थाणे ॿाहिरां रखी धरणो। गोठाणनि जो चवण आहे त पुलिस कूड़े मुकाबले में इमाम बख्श डावज खे ज़ख़्मी कयो, जेको फौत थी वियो आहे। मुबैना मुकाबले जो नोटिस वठी साणस इंसाफ़ कयो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उरड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। फुलडियूं वेझो मासूम नींगरी उरड़ी विघे फौत। 3 मासूम ॿार उरड़ी जे मर्ज़ जो शिकार। पाकिस्तान सुपर लीग 70 मैच में लाहौर कलंदर्स जी मुल्तान सुल्तान्स खिलाफ बैटिंग ओपनर फखर ज़मान जी हिकु दफ़ो ॿीहर तेज़ रफ़्तार 50।